हैदराबाद जी अदालत कानून जे शागिर्द जी गिरफ़्तारी वारे केस में ॿिनि जाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत में कानून जे गिरफ़्तार ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। अदालत सब इंस्पेक्टर ऐं ASI जे उबूरी ज़मानत रद्द करे छॾी आहे। अदालत मां ज़मानत रद्द थियण बैदि ॿई जाबदार अदालत मां फ़रार थी विया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद जी अदालत कानून जे शागिर्द जी गिरफ़्तारी वारे केस में ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। दहशतगर्दी टोड़ अदालत में कानून जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। अदालत सब इंस्पेक्टर ऐं ASI जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी आहे। अदालत मां ज़मानत रद्द थियण बैदि ॿई जवाबदार अदालत मां फ़रार थी विया आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद जी अदालत कानून जी शागिर्द जी गिरफ़्तारी वारे केस में ॿिनि जाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। नाज़रीन खे आगाह कयूं पिया। हैदराबाद जी अदालत कानून जे शागिर्द जी गिरफ़्तारी वारे केस में ॿिनि जाबदारनि जी ज़मानत में रद्द करे छॾी आहे। इन हवाले सां हैदराबाद खां धट TV न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर। जी बिल्कुल। हैदराबाद में लॉ जे शागिर्द गिरफ़्तार करण वारे मामले ते सब इंस्पेक्टर समेत चइनि ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल केस वारो मामिलो आहे। मामलो मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट सब इंस्पेक्टर ASI जी अबूरी ज़मानत रद्द करे छॾी। ॿई अमलदार गिरफ़्तारी जे ख़ौफ़ सबबि पटे बहन खां थी विया। साॻी केस में अदालत सिपाही निसार मलाह जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करण जो हुकुम ॾिनो, जेको आहे 2 सितंबर 2021 ते ASP इमाम ॾिनो। शाह एहलकार सां मिली शहबाज़ टाउन हाउसिंग स्कीम मां LLB जे शागिर्द मोहम्मद हुसैन लिगारी खे पेपरनि दौरान गिरफ़्तार करे मथस तशदद झेड़े जो क़त्ल जो केस दाख़िल कयो। शागिर्द जे वालिद पुलिस ख़िलाफ़ इब्तिदाई तौर सीशन जज जी अदालत में दरख़्वास्त ॾिनी। अदालत पुलिस अमलदार ख़िलाफ़ केस जो हुकुम ॾिनो। बाद में ॼाणायल पुलिस अमलदार हाई कोर्ट सां रुजू कंदे स्टे वरितो। 25 फेबरवरी ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच स्टे ख़त्म कंदे ASI इमाम ॾिनो शाह, ASI आरिफ भट्टी, सिपाही निसार मलाह समेत 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हो। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।